अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 मई सैटरडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 8:45। बसि थोरी सुस्ती कई, रेस्ट कयो, मूड न हो उथण जो, त मां पाण खे फोर्स न कंदी आहियां, छो त उहे ॾींहं मुंहिंजी उमिरि जा गुज़री विया जॾहिं मां पाण खे फोर्स करे कमु कराईंदी हुअमि, छो त मूंखे लाज़मी हे बि करिणो आहे, हे बि करिणो आहे, ॿार नंढा, ज़िमेदारियूं, नौकिरी, घर, उहे ॾींहं गुज़री विया। हाणे मां पाण खे फोर्स न कंदी आहियां। सो मां कमु ईअं कंदी आहियां, उथंदी ईअं आहियां जॾहिं मुंहिंजो मूड थींदो आहे। दिलि न चाहे त मां न उथंदी आहियां, छो त हाणे वक़्त जी ॻाल्हि आहे। हाणे इहो वक़्तु आहे जो मुंहिंजी मर्ज़ी कॾहिं मर्ज़ी न हूंदी तॾहिं बि उथिणो बि पवंदो, कम बि करिणा पवंदा हुआ। हालांकि मां सॼी उमिरि शौक़ु सां ई कमु कंदी रही आहियां। ऐं अॼु अलाए सिलाई जो मूड नथो थिए। इहो जेको नओं प्रोजेक्ट शुरू कयो आहे न, सोचां थी इन खे बि हिकिड़ी रिलीह करे छॾियां मां। सो ॾिसां थी, अगरि दिलि चाहियो त हिनखे कंप्लीट कंदमि, न चाहियो त हाणे मूंखे कंहिं ज़ोरी कोन कई आहे, मां पाण ई पंहिंजी मर्ज़ीअ सां थी कमु कयां। सो ॾिसजे बहरहाल छा थो थिए, कुझु चई नथी सघां। ऐं बज़ार चवंदा पुछो त सिलाई मशीन खे सेट कीअं कजे। बाबा हाणे उहो त पंहिंजी पंहिंजी सहूलियत आहे न। अगरि मां ज़मीन ते वेही या खट ते वेही नथी सिबी सघां त मां टेबल ऐं कुर्सीअ ते कंफर्टेबल हूंदी आहियां, उन सां जेको आहे थकु न थींदो आहे। न त मां हेठि वेही या कंहिं ॿी जाइ ते सिबंदमि त मुंहिंजी पुठीअ में सूरु पइजी वेंदो। ऐं साइमा पुछे पई त जॾहिं फर्नीचर पॉलिश एॾी सस्ती आहे त पोइ दुकान वारा एॾी महांगी छो करे ॾींदा आहिनि। राणी उनजो वॾो प्रोसेस हूंदो आहे जेको दुकान में कंदा आहिनि। रेगमाल हणंदा आहिनि, लापी हणंदा आहिनि, ॿियो अलाए छा छा, उहा पॉलिश थोरी डिफरेंट हूंदी आहे। हीअ थोरी आसानीअ जे लाइ आहे, बसि असां हिनखे फर्नीचर खे उघी उनजी डस्ट लाहे ऐं उन मलमल जे कपिड़े सां ॿोड़े उन ते हणंदा वेंदासीं त उन में थोरी टेम्पररी शाइनिंग अची वेंदी आहे। त हुननि जो प्रोसेस वधीक ॾुखियो हूंदो आहे। मां अलाए, मूंखे यादि न आहे, 4-5 साल पहिरियों मां पंहिंजी 4 कुर्सियूं पॉलिश करायूं हुयूं त उहे 5000 में रुगो पॉलिश थियूं हुयूं। हाणे त अञा महांगियूं हूंदियूं। सो पंहिंजी पंहिंजी सहूलियत जे हिसाब सां पंहिंजी शयूं सेट करे सघजनि थियूं। मूंखे इहा पॉलिश वठणु ॾाढो सुठो लॻंदो आहे, मां थोरी घणी पई बि आहे। ऐं हा, इहो बि कंहिं पुछियो त भई केरु शिफ्ट थियो आहे। ॾिसो, अगरि इहो मूंखे ॿुधाइणो हुजे त मां सिधो तव्हांखे ॾेखारियां न। असांजा फैमिली फ्रेंड्स आहिनि, उहे शिफ्ट थिया आहिनि ऐं उन्हनि जो नालो मां रखियो आहे मुंहिंजी फेवरेट फैमिली। सो जॾहिं बि मां ईअं चवां त मुंहिंजी फेवरेट फैमिली, मां हुन ॾे वियमि, उतां आयमि, उते मोकिलियमि, त मां मक़सदु उहो ई आहे त उहे जेके असांजा फैमिली फ्रेंड्स आहिनि त उहे हिते शिफ्ट थिया आहिनि। त थोरो मज़ो बि अचे थो। मां हूअं एॾी सोशल बि न आहियां ऐं मूंखे सची ॻाल्हि आहे, पंहिंजे घरां उथी ॿिए घर वञी वेहण जो मज़ो बि न ईंदो आहे। हिननि ॾे बि मां हिकु ई दफ़ो वई आहियां। त हर ॻाल्हि ॿुधाइण जी न हूंदी आहे। माण्हुनि जी प्राइवेसी आहे, हर कंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे, त सभु कुझु शेयर नथो करे सघिजे। तंहिंजे करे मां इहो तव्हांखे क्लियर न ॿुधायो केरु, पोइ असांजा फैमिली फ्रेंड्स आहिनि, बसि इहो ई तव्हां सम्झी वञो, ठीकु आहे न। सो बहरहाल मां ज़िक्र कयां थी त यकीननि तव्हांजे ज़हन में सुवालु उथे थो, पर हर सुवाल जो जवाबु ॾेई नथी सघां मां। हिते माशाअल्लाह 2 वाइट मुखड़ियूं, हिकिड़ी पिंक ऐं हिकिड़ी येलो बि हेठि, 2 येलो। अलाए ख़बर केतिरा खुलंदा हिननि मां गुल। सो फ़िलहालु सोचां थी कुझु कपिड़ा धोइणु शुरू कयां। ऐं इलाही ॾींहंनि खां मां जेकी सेमी ऑटोमेटिक मशीन आहे उनखे मां यूज़ न कयो आहे। उन में अंदरि एॾो कुअनि जो गंदु जमा थियल आहे। पहिरियों त उनखे धोआं, पोइ ख़ाली सर्फ ऐं पाणी विझी मां उनखे हलाए छॾींदमि त जीअं वॉश थी वञे सॼी। ईअं मुंहिंजो कुझु बि हुन में विझण ते दिलि नथी चए। सिलाई जो फ़िलहालु मुंहिंजो बिल्कुलु बि मूड न आहे। मां अलाए छा कंदमि। ईद लाइ जेको प्रोजेक्ट शुरू कयो त हुन ते हाणे मुंहिंजी नियत ख़राबु आहे। ॾिठो वेंदो छा थी कयां, का ख़बर न आहे। एट अ टाइम 2 प्रोजेक्ट आहिनि, हिकिड़ी उहा रिली जेका थोरी सुहिणी गुलनि वारी आहे, ऐं हिकिड़ो जेको वॾा पीसिस करे, ऐं बसि सोचां थी त हिनखे बि रिली ई करे छॾियां हाणे, ऐं ॾिठो वेंदो बहरहाल। सो फ़िलहालु मां चाहियां थी त वॉशिंग मशीन में कपिड़ा विझां, बल्कि ॿिन्ही मशीननि में विझां। ऐं उन सां गॾु ज़हरा जे अचण जो बि टाइम थी वियो आहे, त मानी बि पचाइणी आहे। पाण बि मां प्रॉपर नाश्तो न कयो आहे, ईअं हल्को फुल्को सवेर करे छॾींदी आहियां, छो त बुख ते रहणु मूंखां पुॼंदो न आहे ऐं मुंहिंजे लाइ सही बि न हूंदो आहे। त ॾिसूं था छा छा थिए थो अॼु जे ॾींहं में, यकीननि तव्हां सां शेयर थींदो। 10 थिया आहिनि पूरा ऐं ज़हरा वञी चुकी आहे। कपिड़ा धोपनि था मशीन में, मां पंहिंजे लाइ मानी पचाए रखी हुई, त हाणे मां कंदमि नाश्तो करे पोइ बाक़ी रहियल कम जेके बि आहिनि, जेको बि मां प्लान कयो आहे अॼु जे लाइ, उहे स्टार्ट कंदमि।
अॼु मूंखे ॾाढी मुशक़त करणी पई आहे। एॾो कचिरो हुयो, कुअनि जो गंदु हिन मशीन जे अंदरि। ठीकु आहे, इलाही तव्हांखे नज़र ईंदो। मां ॾाढो कढियो आहे पाणी, हारे हारे हाणे त पाणी थो ज़ाया थिए। उन खां पोइ मां हिन जा स्क्रू कढियमि। स्क्रू कढण खां पोइ मां हिन जो ढकु लाथो आहे, छो त सॼो कचिरो हिन में माना विया कीअं मूंखे सम्झ में नथो अचे। हालत ॾिसो। त हाणे मां हिनखे हिते ईअं ई थी छॾियां, छो त मां हिनखे हलाईंदमि कोन। हाणे कनेक्ट कंदमि त सॼियूं तारूं ॿारूं पाणी में आलियूं थी वियूं आहिनि। सो ॾिसां थी, या त कॉल थी कयां कंहिंखे वॉशिंग मशीन वारे खे, त मूंखे साफ़ु करे ॾे। त हिन में मूंखे जेको कुझु करिणो हो उहो ईअं ई रहिजी वियो आहे। फ़िलहालु हिनखे ईअं ई हिते छॾींदमि मां, त थोरो ड्राई थिए। सो कुझु कपिड़ा हथ सां थी धोआं ऐं लंच जे लाइ दाल कढी अथमि या भिॼायां थी। भाॼी वारो आयो पर मां वांदी न हुयमि त मां कुझु वरितो न। हूअं बि बसर पटाटा टमाटा सभु कुझु पियो आहे, पर मां सोचियो अॼु दाल था पचायूं। सो थांवनि खे मां कुझु उथलाए पुथलाए छॾियो आहे, वॉशिंग मशीन खे अध में छॾियमि ऐं हाणे मां दाल भिॼाईंदमि ऐं उनखां पोइ हथ जा कपिड़ा धोईंदमि। 12:15 थिया आहिनि ऐं अॼु मां इलाही सारा कपिड़ा धोता आहिनि। हे सभु हथ सां धोता आहिनि ऐं हूअं मां हथ वारा कपिड़ा बि हथ सां धोई पोइ ड्रायर मां कढी सुकणा विझंदी आहियां। त हीअ हालत न हूंदी आहे जीअं हिननि जो पाणी थो टपके। इहो ई पाणी टपकी टपकी हिन जो स्टैंड ख़राबु थी वियो। ऐं छो त मशीन जी हालत तव्हां सां शेयर कयमि कहिड़ी हुई, तंहिंजे करे फ़िलहालु ईअं ई विधा अथमि। हे जेके ड्रायर मां निकितल आहिनि ऑटोमेटिक मशीन मां, उहे हिते इहे तक़रीबन सुकी चुका आहिनि। इंतिहाई पुराणा फिटल क़ीमती कपिड़ा मुंहिंजा, बहितरीनु कपिड़ा, ऐं इन्हनि मां ई कोई हाणे विझी सिंजी मां पाईंदमि। खीर अची वियो आहे, उनजी बि सूरत हाल ॾिसूं था ऐं उन खां पोइ थोरो रेस्ट करणु ज़रूरी आहे। भई शुक्र आहे मां टाइम ते पहुची वियमि। खीर कढी वियो आहे, हिनखे ॾियारी ॾींदमि मथां, ॾियारी कढी रखी पहिरीं। ऐं उनखां पोइ 15-20 मिंट त आरामु करणु ज़रूरी आहे भई, छो त इहा मुशक़त हुई मुंहिंजे लाइ, हथ सां कपिड़ा धोइण ऐं वरी हथ सां निपूड़ण। सो पहिरियों हाणे थोरो रेस्ट 15-20 मिंट, पोइ ईंदमि किचन में वापसि। हिकु थियण वारो आहे ऐं मां अची वई आहियां किचन में। हिकिड़ी अची वई पाड़े वारी पोड़ी माई आहे, कॾहिं कॾहिं ईंदी आहे वीचारी, हुन कंपनी खपंदी हूंदी आहे, पर हाणे मूंखे हुन सां वेड़ो पइजी वियो। सो हाणे मां कटींदमि बसर ऐं मसाले वारी दाल ठाहींदमि। छो त चांवरनि सां जॾहिं असां इहा ॻाढ़ी दाल खाईंदा आहियूं त उहा कुझु ॿिए तरीक़े सां पचाईंदी आहियां, ऐं इहा मसाले वारी दाल जेका मानी सां खाईंदा आहियूं उहा कुझु डिफरेंट हूंदी आहे। त अॼु मां इहा दाल थी पचायां दाग करे, हुन में टमाटर अदरक थूम मिर्च मसाला वग़ैरह विझंदमि। दाल चाढ़े छॾी आहे, इहा हल्की बाहि ते पचंदी रहंदी। थां वग़ैरह अंदरि कोन कया अथमि अञा, सोचां थी आज़ान अची वई आहे त मां वेंझी अचां ऐं पोइ नमाज़ पढ़ी छॾियां। तेसि ताईं दाल इहा पई ते पचंदी ऐं मां नमाज़ पढ़ी पोइ अची मानी पचाईंदमि इनशाअल्लाह। शाम जा थिया आहिनि 6:15 ऐं जीअं त मां पंहिंजे प्रोजेक्ट जो नक्शो मटाए छॾियो। हे वॾा वॾा टुकड़ा त मां अॻु में ई ॻंढे वई हुअमि, यानी स्क्वायर ॻंढे मां वॾा वॾा पीसिस ठाहिया, पर पोइ मां उन्हनि सभिनी पीसिस खे ॻंढे हिनखे रिली करे छॾियो, हूअं कुझु ॿियो हुयो। सो सेंटर उहो पूरो कयमि, छो त जल्दी थी वियो। मां सम्झां थी 20 मिंट मस लॻा हूंदा मूंखे 4 टोपा ॾियण में। ऐं हे मां कढिया आहिनि इन्हनि जे लाइ हिकिड़ो पटो, ऐं उनखां पोइ हे पटो। सो हे ठहियलु पटो सॼी रिलीअ ते मापियमि त थोरो 2 घराटियूं खनि खुटे थो, त नो प्रॉब्लम। मां हिते वेठे वेठे कटिंग्स जाम पयूं आहिनि, भरिसां ठाहे वठंदमि, पर पहिरियों मां हिनखे हे वारो पटो ॾींदमि। इहो इन लाइ छो त हे कटियल पटियूं पयूं आहिनि जेके हिन जे चइनी पासे इनशाअल्लाह पूरियूं थी वेंदियूं। ऐं पोइ ॿाहिरां मां ॾींदमि हिनखे हे, छो त इहो घणो कपिड़ो आहे ऐं ॿाहिरां पटो बि थोरो वॾो ईंदो। जीअं ॿाहिरियों पटो थींदो वेंदो आहे तीअं उनजी जेका साइज़ वधंदी वेंदी आहे कपिड़े जी। ऐं ॿियो उहो मां ॾींदमि बि थोरो वेकिरो, त जीअं रिलीअ जी ड्रेग वेकर सुठी थी वञे। सो फ़िलहालु मां कंटिन्यू थी कयां। हे वारो पहिरियों बॉर्डर हिनखे हणंदमि, पोइ हो हणंदमि, पोइ वेई ठाहींदमि हुन मां एक्स्ट्रा जेको खुटो हूंदो। सांझी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सांझी निमाज़ खां पहिरियों मां हिनखे हे 2 पटा हणी छॾिया, मथनि पेरनि खां हे ऐं पासनि खां हे, ऐं खुटो जेको उहो हिननि पटियूं हणी हे वापसि मां हिनखे कंप्लीट कयो आहे। ऐं हे मां फाड़े रखियो आहे कपिड़ो, पटियूं ॿाहिरां जे लाइ, तॾहिं खां ॿाहिरां खां हिनखे हे ईंदो। सो हीअ बि थी वेंदी इनशाअल्लाह कंप्लीट। हाणे पोइ राति में कयोमांसि या सुबुह जो कंदमि, त ॾिसो हिनखे चइबो आहे ओचिती रिली। हे कुझु ॿियो प्रोजेक्ट मां शुरू कयो हो,
पोइ मां विच में इरादो बदिलाए छॾियो त पोइ ज़ाहिर आहे हिकु त मूंखे ध्यानु न करिणो हो, ॿियो त मूंखे अध में न छॾिणो हो, तंहिंजे करे मां हिन खे रिली करे छॾियो। सो हाणे कमु ईंदी यकीननि, ऐं पोइ मां हिन जो सुभाणे हेठियों तह बि ठाहे छॾींदमि त जीअं कंप्लीट हुजे। बसि पोइ जॾहिं पहिरियों वारियूं रिलियूं सिबजी ईंदियूं त पोइ मां हिननि में वरी अंदरां लिह विझी पूर विझी पोइ इहे बि मोकिले ॾींदमि। सो हाणे किचन टाइम, चांवर मां चाढ़े छॾिया आहिनि हिते, हिननि खे दम ईंदो हाणे। ऐं मंझंदि वारी दाल पई आहे, दाल मंझंदि एॾी मज़ेदार थी जंहिंजी हद न आहे। उनखां अलावा सुराण हिते हाणे चिकन थी पचाए कंहिं बि क़िस्म जो। सुराण कहिड़ो चिकन आहे? मसाला फ्राई चिकन। ऐं मां थी तरियां हिते सावा मिर्च, छो त दाल सां गॾु मज़ेदार अंबचूर ऐं धाणा विझी जेके सावा मिर्च मां तरींदमि उन्हनि जो टेस्ट वाह जो थींदो आहे। सो तव्हां खां मां मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां। जीअं बि ॾींहुं गुज़रियो, जेको बि कयुमि तव्हां सां शेयर कयुमि, वक़्तु विञाईंदी न आहियां, मां शुक्र कंदी आहियां, ख़ुशीअ सां कमु कंदी आहियां, छो त अलाह घरु ॾिनो आहे, अलाह साईं रिस्क ॾिनो आहे, उहो पचाइजे थो, खाइजे थो, सहूलियतूं आहिनि, घर आहे त माना कमु त हूंदो ई हूंदो ऐं पाण खे करणु घुरिजे। ऐं मां इहो ई चवंदी आहियां त पंहिंजी जन्नत खे नौकरनि जे हवाले नथो करे सघिजे, इन करे घणा कम मां पाण कंदी आहियां। सो मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसि ताईं अलाह वाही।